नाज़रीन, मटियारी में सीपेक मनसूबे ते कम कंदड़ ॾेही ऐं परॾेही मुलाज़मनि समेत वधीक 40 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे बाबू ख़ासकेली। जी बाबू, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मटियारी ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ गुज़िरियल ॾींहुं 165 माण्हुनि जूं जेको कोरोना जूं टेस्टूं वरितियूं वयूं हुयूं ऐं जंहिंमां 40 ॼणनि जूं जेको कोरोना जूं टेस्टूं जेको मस्बत अची वयूं आहिनि ऐं जंहिंखां पोइ अंग वधी जेको मटियारी ज़िले अंदरि 114 थी वियो आहे। जी आऊं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त पॉज़िटिव ईंदड़नि में सीपेक मनसूबे मटियारी लाइ कमु कंदड़ जेको 24 ॼणा बि जेको शामिल आहिनि, जिन मां 13 ॼणनि जो तइल्लुक़ जेको चाइना सां आहे ऐं उन खां अलावा जेको पॉज़िटिव ईंदड़नि में 10 ॼणा जेको मोटर पुलिस जा एहलकार पिणु जेको शामिल आहिनि। जी आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां जॾहिं फोकल पर्सन डॉक्टर ज़हीर मेमण ऐं DHO गुलाम रसूल वासवाणू सां राब्तो कयो त उन्हनि ॿुधायो त पॉज़िटिव ईंदड़नि में तक़रीबन जेको 32 ॼणनि जो तइल्लुक़ जेको मटियारी ज़िले सां न आहे, उन्हनि जी प्रॉपर रिहाइश मटियारी ज़िले जी न आहे। उहे सिर्फ़ मटियारी ज़िले अंदरि पंहिंजूं ड्यूटियूं जेको सरअंजाम ॾेई रहिया हुआ ऐं जिन खे जेको क्वारंटाइन कयो वियो आहे। जी बाबू, अवां जी महिरबानी।